नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, सिंध में तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। बिल्कुल नाज़रीन, कराची, हैदराबाद, शहर बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न में तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ मुज़ाहिरा ऐं धरना हया विया आहिनि। इन हवाले से राब्तो कयो आहे जावल में गफ़ूर सां। जी गफ़ूर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, जीअं त सिंध में कोरोना जे वबा जे करे स्कूल जेके बंदि थियल आहिनि, उन जे ख़िलाफ़ जेके मुसलसल सोशल मीडिया ते ऐं समाजी सियासी तंज़ीमनि पारां जेके मुहिम हलाई वई आहे, ऐं उन सिलसिले में अॼु सिजावल में बि चांडिया स्कूल खां PTLF, शहरी इफ़्ताद ऐं ॿियूं जेको सोशल जेके समाजी तंज़ीमूं उन्हनि जे पारां चांडिया स्कूल खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं वॾी नारेबाज़ी कई वई। तइलीम बचायो, सिंध बचाए जा नारा हया विया ऐं अहिड़े तरीक़े सां उहा रैली प्रेस क्लब जे अॻियां पइजी हुते मुज़ाहिरो थियो। मुज़ाहिरे खे ख़िताब करे मुज़ाहिरीन चयो त जेके तइलीम खे अॻिते वधाइण लाइ स्कूल फौरी तौर ते खोलिया वञनि ऐं हिन कोरोना वबा जे ख़ातिर जेके SOP ते अमल कयो वञे ऐं SOP जे बुनियाद ते जेको स्कूल खोलिया वञनि त जीअं सिंध जी तइलीम खे वधीक तबाही खां बचाए वञूं, छाकाणि त सिंध जी तइलीम अॻे खां बि पोइ थी चुकी आहे ऐं उनखे वधीक जेके उनखे तबाह थियण खां बहितर आहे त स्कूल फौरी तौर ते खोलिया वञनि ऐं उनखे जेको ठीकु आहे गफ़ूर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ। नाज़रीन, अव्हां खे ॿुधाईंदा हलूं, सिंध में तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं शहरनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। ख़ैरपुर, राणीपुर, मीरपुर माथेलो, कोटड़ी, कंबर, शहदादकोट, मुशर्रफ फिरोज़, कोटड़ी, कंदकोट, शहदादपुर, मिठियाणी, जोही, कुबो सईद खान समेत ॿियनि शहरनि में बि एहतजाज कयो पियो वञे। अव्हां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, सिंध में तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं शहरनि जो एहतजाज जारी आहे। कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ मुज़ाहिरा ऐं धरना हया पिया वञनि। तालीमी इदारनि जी बंदिश सबबि लखें शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त स्कूल खोले ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। मीरपुर माथेले मां लाइन ते मौजूद आहे लतीफ़ वसी। लतीफ़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध सरकार पारां कोरोना तालीमी इदारा बंदि रखण वारे फैसले के खिलाफ अॼु माथेलो में सभई शहरी सिविल सोसाइटी जा माण्हू ऐं जंहिंमें तक़रीबन 1000 जे लॻभॻि माण्हू हुआ, जंहिंमें मीरपुर माथेलो, भिटाई चौक, घंटा एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उनमें जेको चयो त तालीम खे ताला ना मंज़ूर ऐं उन सां गॾोगॾु सभई ई माण्हू हुआ जेके भिटाई चौक, घंटा घर ते एहतजाज कयो वियो, जंहिंमें सिंध प्राइवेट इंस्टीट्यूशन आत्मा JU आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके रैली में मुख्य जेके अॻवान हुआ, जंहिंमें हाफ़िज़ फारूक हो, समाजी अॻवान शाइस्ता खोसो, मौलाना मोहम्मद इसाक लिगारी ऐं ॿिया पिणु वॾी तादाद में माण्हू एहतजाजी मुज़ाहिरो करे सरकार खां मुतालबो थियो आहे त तालीमी इदारा बंदि रखण सबबि जेके हज़ारे किरोड़े जेके ॿार आहिनि उहे तालीम खां महरूम थियनि पिया। उन्हनि इहो बि चयो 1 साल दौरान जेके सिर्फ़ु 23 ॾींहं में स्कूल जेके खुलियल हुआ, तालीम तबाह कई पई वञे, हद खां सिंध जे तालीम खे जेको आहे ॿोड़ियो पियो वञे। उन्हनि सरकार खां इहो मुतालबो कयो आहे त बिल्कुलु तालीमी जेका इहे बंदि करण वारी पॉलिसी आहे, इन ते जेको आहे इन ते अमल कयो वञे, तालीमी इदारा खोलिया वञनि, 20 सूरत में सख़्तु एहतजाज कयो। ठीकु आहे लतीफ़, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अव्हां खे अपडेट कंदा हलूं, ॿुधाईंदा हलूं त सिंध में तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं शहरनि एहतजाज कयो आहे। कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न में तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ मुज़ाहिरा करे धरना हया पिया वञनि। ख़ैरपुर, राणीपुर, मीरपुर माथेलो, कोटड़ी, कंबर, शहदादकोट, मुशर्रफ फिरोज़, कोटड़ी, कंदकोट, शहदादपुर, मिठियाणी, जोही, कुबो सईद खान, भान सैदाबाद, जमाल शाह ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। तालीमी इदारनि जी बंदिश सबबि लखें शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त स्कूल खोले ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे।